अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मैं आहियां सुहेल अहमद ऐं मां आहियां फराज शबीर। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अपोज़िशन लीडर सखर जो हुजे जेल में, लाहौर जो हुजे त ॿाहिरि रहंदो। सिलेक्टेड हुक्मराननि लाइ वॾी रंडक मुराद अली शाह आहे। खेसि केसनि में फासाइण जी कोशिशि कई थी वञे। गैर जमहूरी ऐं सिलेक्टेड हुक्मराननि जो मुक़ाबिलो करण जो वक़्तु अची वियो आहे। नालाइक़ ऐं नाअहल हुकूमत खे घर भेड़ो कयो वेंदो। बिलावल पारां ग़ुलाम क़ादिर भुट्टो जे वारसनि सां ताज़ियत। सखर पहुचण ते गुलनि जी वर्खा सां संदसि आजियां कई वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन लॉन्ग मार्च कयो त फांसी पवंदी। मुख़ालिफ़ धुर खे आलमी मामलनि जी सम्झ न आहे। भारत दहशतगर्दीअ जो ताक़त इस्तेमालु करे सघे थो। पाकिस्तान क़ौमी सलामती जी हिफ़ाज़त करण लाइ हर वक़्तु तयारु आहे। न मफ़ाहमत न मज़ामत, 2023 वारियूं चूंडूं शफ़ाफ़ चाहियूं था। क़ौमी असैम्बलीअ में अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त मौजूदा सरकार चोर वारे दरवाज़े मां आई आहे। नंढनि सूबनि खे हक़ न मिलण ताईं मुल्क तरक़ी करे न सघंदो। पीपल्स पार्टी हिकु सियासी पार्टी ऐं हिकु हक़ीक़त आहे। शहबाज़ शरीफ़ पार्टी अॻुवाननि सां गॾु कराचीअ में मज़ार कायद ते हाज़िरी भरी ऐं दुआ घुरी। मुल्क जी अस्करी क़यादत पारां अफ़गान सूरत हाल ते सियासी क़यादत खे ब्रीफिंग। दिफ़ा ऐं कश्मीर बाबति क़ौमी असैम्बली ऐं सेनेट जी स्टैंडिंग कमेटीज़ खे GHQ रावलपिंडी में DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार पारां ब्रीफिंग। कमेटी मेंबर्स आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां पे मुलाक़ात कई। सिंध सरकार माई बख्तावर एयरपोर्ट इस्लाम कोट खे ॿीहर फ़ाल करण जो फ़ैसिलो करे वरितो। चीफ सेक्रेटरी जी सदारत हेठि इजलास में पावर कंपनियुनि, थरकोल अथॉरिटी, PIA ऐं कमिश्नर मीरपुर ख़ास खे गॾिजी फ्लाइट शेड्यूल तयारु करण जी हिदायत। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह चयो आहे त MOUs तहत सिविल एविएशन अथॉरिटी खे एयरपोर्ट फ़ाल रखणो आहे। कोरोना वायरस विघे वधीक 66 हयातियूं ज़ाया थी वयूं। 3800 नवां केस ज़ाहिर। मस्बत केसनि जी शरह 6.75% रही। पंजाब में कोरोना केसेस में वाधि थियण लॻी। रावलपिंडी ऐं फैसलाबाद में मस्बत केस जी शरह 12.9 ताईं पहुची वई। सिंध में कोरोना जी पखेड़ सबबि 16 जुलाई खां बंदि पयल तालीमी इदारा ॿीहर खुली विया। 100% वैक्सीनेशन वारा स्कूल 50% हाज़िरीअ सां तदरीसी अमल जारी रखी सघंदा। 9 खां 12हें दर्जे जे शागिर्दनि जी वैक्सीनेशन बाबति कोरोना टास्क फोर्स जो इजलास अॼु थींदो। तालीम खाते पारां अंग अखर पेश कया वेंदा। कराचीअ जे इलाइक़े महरान टाउन में केमिकल फैक्ट्रीअ खे बाहि लॻण वारे वाक़िए जी आला सतही जांच लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में सिंध हुकूमत, चीफ सेक्रेटरी, SBCA ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त गुज़ार जो मौक़िफ़ आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी मिली भगत सां रिहायशी ज़मीन ते फैक्ट्रियूं ठाहियूं वयूं आहिनि। कानून ते अमल न थियण सां ग़रीब पोरियतनि खां हयातियूं खसिजी वयूं। वाक़िए जी अदालती जांच कराई वञे। नवाबशाह में गुज़िरियल ॾींहुं PP ऐं सिंध एक्शन कमेटी जे कारकुननि विच में झेड़े जो केस रियाज़ चांडियो समेत कौमपरस्त धुर जे 89 कारकुननि ख़िलाफ़ दाख़िल। पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में छापा हणी 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। कराचीअ जे इलाइक़े कोरंगी चमड़ा चौरंगीअ ते हथियारबंदनि फायरिंग करे तंगवाणी वासी नौजवान खे क़तल करे छॾियो। मीरपुर ख़ास वासी नौजवान कराचीअ जे लयारी वारे इलाइक़े में क़तल। हैदराबाद जे हाली रोड वारे इलाइक़े में कारे मामले तां 1 ॼणो क़तल थी वियो। मीरपुर ख़ास जी गुलशन कॉलोनी में रिटायर्ड उस्ताद होदचंद महेश्वरी फाहो खाई आपघात करे छॾियो। पुलिस मसवाड़ी जाइ अंदरि पंखे में टंगियल लाश लाथो। पाड़ेसरनि जो चवणु आहे त घर में झेड़े खां पोइ उस्ताद आपघात कयो। शहदाद कोट वेझो ॻोठ वॾा सीलरा जे रहवासियुनि जो घर ख़ाली करण लाइ रेवेन्यू खाते जे नोटिस ख़िलाफ़ लाड़काणो रोड ते एहतजाज। रोड पार कंदड़ मोटरसाइकिल सवार राशिद खेमटियो मुज़ाहिरनि जी मुबैना तशद्दुद में फ़ौत थी वियो। फ़ौती जे वारसनि पारां बहराम लॻ कंबर शहदाद कोट रोड ते एहतजाज, ट्रैफ़िक मुअतल।